नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मैड में ख़बर ॾींदा हलूं त जमायत उलमा इस्लाम जे अॻुवाण मौलाना तारिक महमूद सूमरो जी फरीदाबाद लॻ ॻोठ मारोठल में पावर शो में शिरकत। JUI जे कारकुननि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। जमायत उलमा इस्लाम सिंध जे मरकज़ी अॻुवाण मौलाना तारिक ख़ालिद महमूद सूमरो जलसे खे ख़िताब कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जो केस अवाम जी अदालत में खणी आया आहियूं ऐं कोर्ट सगोरी मां इंसाफ़ जी उम्मीद रखूं था। मेरापुर जे बहादुर सहाफ़ी जी बेदर्दी सां क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। बल्दियाती चूंड में दादू ज़िले समेत समूरे सिंध में JUI जा उम्मीदवार बीहारिया वेंदा। सियासत में सभिनी लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। कंहिं बि सियासी जमायत सां एतहाद करे सघूं था। इन मुल्क जी मौजूदा सूरत हाल में ग़रीब मिसकीननि सां जेका जुठ थी आहे अवाम जे साम्हूं आहे। मुल्क अंदर खंड घी तेल ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं महांगियूं थी चुकियूं आहिनि। अटे जो पिणु सख़्त बहरान आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त मुल्क में ग़रीब जो गुज़र सफ़र करणु इंतहाई मुश्किल थी चुकियो आहे। इन मौक़े ते हिन वधीक चयो आहे त हिन वक़्तु मुल्क पाकिस्तान ग़रीब लाइ न बल्कि ही मुल्क हुननि लाइ ठहियो आहे जिन जे हथनि में मुल्क जूं वागूं आहिनि। हिननि जी लखे रुपयनि जी पगार हूंदे बि संदसि पूरी नथी थिए, पर जेको ग़रीब रोज़ानो पोरियो करे पंहिंजो घर जो गुज़र सफ़र पूरो कीअं कंदो आहे। हिननि जो वधीक चवणु हो त मुल्क जी मौजूदा सूरत हाल इंतहाई गिणती जोगी आहे। जमायत उलमा इस्लाम हिन वक़्तु हर माज़ ते हिननि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कंदी। हिननि चिता ॾींदे चयो त इंशाअल्लाह 1 मार्च खां मुल्क जो ॿेड़ो ॿोड़ींदड़नि ख़िलाफ़ हिकु दफ़ो ॿीहर मज़बूत तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। इन में ज़ालिमनि खे घर भेड़ो कयो वेंदो। इन मौक़े ते JUI ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना अनवर, JUI तालके मेहर जे सदर मौलाना मसूद अहमद पंवर, मौलाना मोहम्मद ईसा चांडियो, मौलाना रफ़ीक अहमद तोलंगी, मौलाना जोहर बिरोई ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।